ते राब्तो रखंदो आहियां जंहिं माण्हू खे कमु आहे बाबा शागिर्द गॾु आहे उन सां तूं ॻाल्हाए भाई कचहरीअ जो टाइम फोन ते मूं वटि कोन्हे मुंहिंजी कचहरी हीअ आहे त मुंहिंजे साम्हूं वेहो त तोखे मुस्तफ़ा जो शान ॿुधायां अहले सुन्नत जो अक़ीदो तोखे ॿुधायां इहा मुंहिंजी कचहरी आहे बाक़ी ज़माने जा ड्राड़ ठका वेठा करे बाबा इहो मूं वटि टाइम कोन्हे न को आउं कचहरी करे सघां शरीयत जी ॻाल्हि कंदे त कंदुसि अहिड़ो प्रोग्राम कंदे अहिड़ी कचहरी कंदे त इंशाअल्लाह ही फ़क़ीर तोसां हाज़िर आहे उन माण्हू मूंसां राब्तो कयो महिरबानी मैसेज हिकु मैसेज ॿियो मैसेज टियों मैसेज चौथों मैसेज साईं महिरबानी कर मूंसां ॻाल्हाए तोखे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा जो वास्तो आहे मूंसां ॻाल्हाए अलाह साईं मुंहिंजे दिलि में ॻाल्हि विधी अदा मूं छोकिरे खे चयो मुंहिंजो नंबर मिलाए मूं हुन सां ॻाल्हायो अस्सलाम वालेकुम ज़ात जो साईं अब्बासी आहियां अब्बासी कराचीअ में कमाईंदो आहियां मुंहिंजो अदा बिस्मिल्लाह हुकुम कर चईं तोखे अर्ज़ु करणो आहे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा सुल्तानुल वाइज़ीन अल्लाह जे कामिल बंदे सोणे मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी जी करामत अर्ज़ु करणी आहे तूं हुन जो साहिबज़ादो आहीं तूं हुन जे पग जो वारिस आहीं जे इजाज़त हुजे त तोखे ॿुधाए एक गाल याद रखजो मां इन मामले में तमाम घणो एहतियात कयो को माण्हू हरू भरू छो त माण्हुनि में तव्हां नेक आहियो पर माण्हुनि में ईमानदारी सभिनी में कोन्हे के माण्हू हथ जी बि ॻाल्हि हणंदा ऐं शदीद शरीयत ॾे करे एहतियात कंदो तोड़े जो मुंहिंजे वालिद जी ॻाल्हि पर मां एहतियात कंदो आहियां त बाबा तकड़ न बाबा कहिड़ी करामत ख़ैर त आहे पर मूं हुन खां इंटरव्यू वरितो छा कंदो से मज़दूरी कंदो आहियां कराची पक थी वई त हिलाल खाई बाबा निमाज़ पढ़ंदो हा सी अलहमदुलिल्लाह निमाज़ पढ़ंदो बाबा तुंहिंजो अक़ीदो छा आहे साईं मुंहिंजो अक़ीदो अहले सुन्नत व जमात या रसूल अल्लाह चवण वारनि जो अक़ीदो हक़ चार यार वारो पंजतन पाक वारो बाबा तूं इमाम अहले सुन्नत हज़रत इमाम अहमद रज़ा खे मञींदो हा साईं मञींदो बाबा महबूब सुभानी गौस पाक खे मञींदो उन जे तरीक़े ते हाओ साईं हज़रत शेर मुस्तफ़ा जे तरीक़े खे मञींदो हाओ साईं हाणे मूंखे यकीन थी वियो त बाबा हमराह एतिक़ाद में अक़ीदे में पको आहे कच्चो माण्हू नाहे हिलाल बि खाईंदो नमाज़ी बि आहे छो त जेको बेनमाज़ी आहे उहो बेहया हूंदो आहे कूड़ हणंदो आहे लिहाज़ा हे नमाज़ी आहे मुंहिंजो हाणे हुकुम कर किथां जो आहे अलहमदुलिल्लाह सिंध बि मुंहिंजी ॾिठल आहे बलोचिस्तान बि ॾिसूं पिया साईं फिलाणे ॻोठ जो आहियां फिलाणो ज़िलो आहे फिलाणो तालुको आहे पर हींअर आउं कराची में रहां पियो हेतिरे अरसे खां बाबा ॿुधाए हाणे अबा हेॾा ने यार चईसीं मां उहो फ़क़ीर आहियां अबा जमा सगोरी तवजो आहे तवजो फरमाए जैसे आऊं उहो फ़क़ीर आहियां जंहिंखे हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा क़िबला साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरिया रहमतुल्लाह अलैह ख्वाब में अची करे क़ुरान पाक याद कराइण शुरू कयो आहे असीं त मौलवी आहियूं त मूं हुनखे फौरन चयो अच्छा इन जो मतिलबु आहे त साईं जी हयातीअ में साईं तोखे ख्वाब में ईंदा हयाती में अचनि त बि करामत आहे पर हुनखे ख़बर कान्हे त मौलवी जो वटि कहिड़ो हयातीअ में जेसीं जेकॾहिं सची पुछे ॻाल्हि त आउं हज़रत साईं मुफ्ती साहब खे हयातीअ में कोन सुञाणींदो हुउसि मां जेका हींअर ॻाल्हि पियो कयां इहा मुफ्ती साहब जे विसाल खां पोइ जी ॻाल्हि थो कयां मूं चयो अदा हाणे इत्मिनान मूंखे कुझु न कुझु थी पियो आहे तूं महिरबानी करे मूंखे ॿुधाए तफ़सील सां उन माण्हू चयो त मां ख्वाब लधो उन ख्वाब में मां महबूब अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी बारगाह में हाज़िर आहियां ऐं अल्लाह जे हबीब जी बारगाह में ज़ियारत जे लाइ अर्ज़ु कयां पियो त उते ॾिठुम त अल्लाह जे हबीब जो चेहरो मुबारक त मूंखे नज़र कोन आयो पर अल्लाह जे हबीब जी कचहरी मूंखे नसीब थी उन अल्लाह जे हबीब जी कचहरीअ में मां हज़रत साईं सोणे शेरे मुस्तफ़ा मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरीअ खे वेठल ॾिठो
हिकु दफ़ो वरी ॿियो दफ़ो मूंखे ज़ियारत वरी बि चेहरे मुबारक जी कान थी वरी उन कचहरीअ में मां हज़रत साईं मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी रहमतुल्लाह अलैहि खे अल्लाह जे हबीब जी बारगाह में वेठल ॾिठो त मुंहिंजी दिलि में ख़्याल पैदा थियो मुंहिंजे दिलि में जज़्बो पैदा थियो त इहो बुज़ुर्ग जेको रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी ख़िदमत में आहे इहो केरु आहे मां उन माण्हूअ खे ॻोल्हण शुरू कयो चए थो वरी कुझु अरसे खां पोइ मूंखे ख्वाब आयो त क़यामत क़ाइम थी वई आहे उन क़यामत में माण्हू परेशान को हेॾां पियो भॼे को हेॾां पियो भॼे को हित परेशान आहे को हुत परेशान आहे मां ॾिठो त हिकिड़ो वॾो ॿेड़ो आहे जमा सगोरी जागजो हीअ ॻाल्हि सम्झजो मां ॾिठो त हिकिड़ो वॾो ॿेड़ो आहे उन ॿेड़े में माण्हू चढ़नि पिया ऐं चवनि पिया त इन ॿेड़े में जेको चढ़ंदो उहो पार लॻी वेंदो क़यामत जे हिन मसइले मुसीबत खां बची वेंदो मां बि भॼी भॼी उन ॿेड़े ते जेॾी महिल चढ़ण जी कोशिश कई त साम्हूं मूंखे माण्हुनि चयो बाबा हिन ॿेड़े में सिर्फ़ उहे चढ़ंदा जेके क़ुरान पाक जा हाफ़िज़ हूंदा उन्हनि खे हिन ॿेड़े में चाढ़ियो वेंदो मां परेशान हुजां त मूंखे ॿेड़े में कोन था खणनि त मां उन ॿेड़े में मथे बीठल ॾिठो हज़रत साईं शेरे मुस्तफ़ा खे हज़रत मुफ्ती साहब हथ हेठि करे फरमायो हिन खे चाढ़ियूं था ॿेड़े में हिन खे क़ुरान पाक यादि कराइण मां अब्दुर रहीम जो कमु हिन जो ज़िम्मो मां थो खणा चाढ़ियो जी मुंहिंजो हथ मुफ्ती साहब वठी करे मूंखे ॿेड़े में चाढ़ियो हाणे आउं हैरान हुजां त इहो केरु आहे अञा बि सुञाणे कोन छो त ॾिठल ई कोन ज़माने में अहिड़ा माण्हू आहिनि कोन ॾिसी सघिया ज़ियारत न करे सघिया नबी पाक जी बारगाह में बि ॾिठो ॿेड़े में बि चढ़ंदे ॾिठो मूंखे सुवार हाणे मूंखे परेशानी अची शुरू थी त इहो कहिड़ो बुज़ुर्ग हो जंहिं मूं ते एतिरी महिरबानी फरमाई मूंखे पार लॻाइण जे लाइ जे उन खां पोइ वरी कुझु अरसे खां पोइ मूंखे ख्वाब में उहो साॻियो बुज़ुर्ग आयो फरमाई त असां वाइदो कयो हो त तोखे क़ुरान पाक यादि कराईंदासीं हाणे उथ पढ़ बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यासीन वल क़ुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम हजरत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैहि मुफ्ती अब्दुर रहीम सिकंदरी ख्वाब में मूंखे जीअं ॿार खे सबक़ ॾिबो आहे कंहिंखे 5 सिटरूं कंहिंखे 10 सिटरूं कंहिंखे 12 सिटरूं मुफ्ती साहब हाणे रोज़ मुंहिंजे ख्वाब में अचनि पिया मां अञा सुञाणा कोन पियो अञा मूंखे ख़बर कान्हे त इहो केरु आहे बुज़ुर्ग पाण मूंखे ख्वाब में सबक़ यादि करायूं पाण भेरा ॼारियूं सुबुह जो उथां त अल्हम्दुलिल्लाह ऐं अणपढ़ियो सादो माण्हू आहियां सुबुह जो उथां त जेतिरियूं सिटरूं मुफ्ती साहब ख्वाब में यादि करायूं जागण ते मूंखे उहे सभु सिटरूं सूरत यासीन जो यादि वरी रात जो सुम्हां वरी कुछ अरसे खां पोइ वरी मुफ्ती साहब जी उहा साॻी सूरत अच्छा कपड़ा दस्तार नूरानी चेहरो नूरानी वरी तशरीफ़ वठी अचनि ऐं हिकिड़े ॾींहुं त मूंखे फरमायूं तकड़ कर मूंखे सबक़ पढ़ाइणो आहे ऐं अञा अॻिते मूंखे ॿियनि खे पढ़ाइणो आहे मां अर्ज़ कयो त क़िबला तव्हांजी कहिड़ी ड्यूटी आहे पाण फरमायूं त बाबा हाणे अब्दुर रहीम जी ड्यूटी इहा आहे त मां हिन वक़्त में माण्हुनि खे वञी करे क़ुरान पाक यादि कराईंदो आहियां क़ुरान जो फैज़ विरहाईंदो जे उन खां बाद में मां जेड़ी महिल सूरत यासीन यादि कई वञिजो कराची इन माण्हू सां वञी करे मुलाक़ात कजो मां चयो न त तव्हां करामतूं अखियुनि सां ॾिठियूं आहिनि तव्हां एतबार करण वारा आहियो जे उन खां पोइ मां ॻोल्हियां पियो वेठो फेसबुक ते या यूट्यूब ईअं खोलियां पियो वेठो त ओचितो मुफ्ती साहब जी तस्वीर ऐं तकरीर मुंहिंजे साम्हूं अची मां चयो बाबा हे त उहो ई बुज़ुर्ग आहे मां पुछियो त बाबा ही केरु अलाह जो गानो हिन खे त मां रसूल पाक जी बारगाह में भी ॾिठो ही त मूंखे क़ुरान पाक बि यादि कराईंदो आहे त जेको मूं सां गॾु वेठो उन जो ॾेखार ॾिसी करे चई यार तूं हिन खे कोन थो सुञाणी चइसि आउं हिन खे कोन थो सुञाणा ऐं बदनसीब माण्हू चइबो जो हिन सां मुलाक़ात कान थी